हैदराबाद में हटड़ी ऐं सिटी वारनि इलाइक़नि मां सिविल अस्पताल इलाज लाइ पहुतल 2 ज़ख़्मी फ़ौत थी विया। दादन शाह वारे इलाइक़े में फायरिंग सबबि 2 नीगर ज़ख़्मी थी पिया। SS न्यूज़ जे रिपोर्टर GM चांडिया मूजिबि पोरियत अता मोहम्मद पीपरमल में वज़नी शइ किरण सबबि ज़ख़्मी थियो हो। कोहनूर चौक ते रिक्शा ड्राइवर ओचितो बेहोश थियण बाद रोड ते किरी ज़ख़्मी थियो हो। 2 ज़ख़्मी सिविल अस्पताल में फ़ौत थी विया। इंतज़ामिया जो चवणु आहे त रिक्शा ड्राइवर जी सुञाणप नाहे थी सघी। पोरियत जे वारसनि खे इतला ॾिनो वियो आहे। हुन दादन शाह वारे इलाइक़े में फायरिंग सबबि 2 नीगर ज़ख़्मी थी पिया। ज़ख़्मी जी सुञाणप 11 सालनि जे अयान गुजर पुट सलीम गुजर ऐं 14 वरियनि जे उसामा पुट जावेद अब्बासी तौरु थी आहे। ज़रियनि मूजिबि फायरिंग वाक़े खां अॻु घिटी में बीठल 2 कुझु नौजवाननि में ॾंद चक थी ऐं बाद में रुॻो फायरिंग जो आवाज़ ॿुधो वियो। मुतासिर शहरियुनि जो चवणु आहे त फायरिंग वाक़े ऐं ज़ख़्मियुनि जो पुलिस खे इतला ॾिनो वियो, पर पुलिस न पहुती। ज़ख़्मियुनि खे पंहिंजी मदद पाण तहत इलाज लाइ सिविल अस्पताल मुंतक़िल कयो वियो। इस्पताल इंतज़ामिया जो चवणु आहे त ज़ख़्मियुनि मां 1 नीगर जी हालत इंतहाई ख़राब आहे।